तालके गोलाड़ची जे 12 खां वधीक शाखुनि में पाणी जी बदतरीन खोड़ सबब हज़ारे एकड़ ते बीठल सारियालो फसल सड़ी तबाह थियण लॻो आहे। अहिड़ी सूरतहाल ख़िलाफ़ हारी आबादगार एसोसिएशन जे अॻवाननि मिर्ज़ा नज़ीर, सदीक बारण, मूसा चांडियो समेत ॿियनि अॻवाननि टीवी जर्नलिस्ट क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कई। इन मौक़े ते अॻवाननि चयो त तालके गोलाड़ची में 3 लख एकड़ ते सारियालो फसल पोखिजे थो, पर पाणी खोड़ सबब तालके में अञा ताईं 50,000 एकड़नि ते बि सारियालो फसल पोखिजी न सघियो आहे। अॻवाननि चयो त पाणी जी बदतरीन खोड़ सबब हज़ारे एकड़नि ते बीठल सारियालो फसल सड़ी रहियो आहे। उन्हनि चयो त सूबाई वज़ीर ज़राअत इस्माइल राहो जो तालुक गोलाड़ची सां आहे, पर सूबाई वज़ीर इन सिलसिले में को बि तहरीक नाहे वरितो। हारी आबादगार एसोसिएशन जे अॻवाननि चेतावनी ॾींदे चयो त जेकॾहिं तालके गोलाड़ची जे शाखुनि खे पाणी न ॾिनो वियो त सॼे तालके में एहतजाजनि जो दायरो वधायो वेंदो। अब्दुर्रज़ाक काज़ी, ब्यूरो चीफ काश, बदीन।